काछे में बुद्ध मत खां पोइ हिंदू मत जा आसार बि हिन इलाइक़े में मौजूदु आहिनि, जेके मुख़्तलिफ़ सूरतनि में अॼु बि क़दीम ज़माने खां अॼु बि उहे हिंदू मत जा न सिर्फ़ु काछे जे मैदानी इलाइक़े में पर खीरथर पहाड़नि में थियल क़दीम चिटसाली में बि हिंदुइज़म जा आसार मौजूदु आहिनि। याने मुआन जे दड़े खां वठी राय घराणे ताईं जेको हिंदुइज़म डोमिनेंट रहियो सिंध में, त उहो काछे में बि रहियो। उन करे काछे में हिंदुइज़म शिविज़म जा आसार जेके मौजूदु आहिनि उहे मौर्य घराणे याने मुआन जे दड़े खां वठी मौर्य घराणे खां वठी चई सघिजे थो त अंग्रेज़ दौर ताईं, जंहिंजो मिसाल मां जोही जो शिव टेम्पल जेको बि काछे जी कंथीअ जो किनारे ते क़दीम ॻोठ आहे जंहिंमें शिव मंदरु मौजूदु आहे, उहो मंदरु ज़ाहिर करे थो। या खीरथर पहाड़ी सिलसिले में यूनिलिंगम जा आसार ज़ाहिर कनि था त हिते हिंदुइज़म बि काछे में रहियो। काछे में ख़ासि तौर ते आसार सासानी दौर जा बि मौजूदु आहिनि। क़िला कोट क़िला बि मौजूदु आहिनि जेके सासानी दौर जा बि आहिनि, समन जे दौर जा बि आहिनि। याने ब्राह्मण घराणो, राय घराणो, अरब दौर, समन जे दौर जा त वाज़े तौर ते निशान मौजूदु आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते मकली या जेके चौकुंडियूं क़बरूं आहिनि या इन नमूने सां चौकुंडियूं ठहियल छटिरियूं आहिनि, उहे काछे में समन जी दौर जी यादि ताज़ी कनि था। जेको छिन्नीअ में शहदाद खोस जो मौजूदा क़ब्रिस्तान सजे थो, उहे छटिरियूं या उहे आसार जेके आहिनि उहे ज़ाहिर कनि था त समन जे दौर में बि हिते हुक्मरानी रही। ऐं वाज़े तौर ते तारीख़ी तौर ते बि वाज़े आहे त जाम निज़ामुद्दीन निदे खां वठी जे दौर में सिबी ताईं बि उन सिंध में शामिलु हुई, त उन किनार सां ऐं एसि ताईं जो ख़ुदि समो जेको सांबस आहे सो सेवण जो हो, त उन खां चई सघिजे थो त समन जे दौर जा आसार बि काछे में मौजूदु आहिनि। उन खां पोइ काछे में मुग़ल अरगून तरखान खां पोइ कलोड़ा दौर इंतिहाई हावी रहियो आहे। कलोड़ा दौर जेको हुक्मरानी जे हवाले सां 1798 खां वठी 1783 ताईं रहियो। हूअं लेखो हिन खे 1701 खां कयो वेंदो आहे, पर बाक़ाइदा जेका हुक्मरानी चइबी उहा 1798 खां यार मोहम्मद कलोड़े जे दौर खां थिए थी। त हिते उन लाइ चई सघिजे थो त काछे में जेके माग आहिनि उहे क़ब्रिस्ताननि जी सूरत में कलोड़ा दौर जा बि मौजूदु आहिनि। त उन खां पोइ टालपुर दौर जा बि तारीख़ी तौर ते मक़बरा मौजूदु आहिनि। त काछो टालपुर ऐं कलोड़ा दौर में बि तारीख़ी गहवारो रहियो आहे, उन जा आसार बि मौजूदु आहिनि। काछे में छिन्नी खां वठी गैबी देरे ताईं जेके क़ब्रिस्तान मौजूदु आहिनि उहे कलोड़ा ऐं टालपुर दौर जा क़ब्रिस्तान आहिनि। उन्हनि क़ब्रिस्तान जा नाला कहिड़ा खणजनि छाकाणि तमामु घणा आहिनि। उन्हनि में जेका दीवारुनि ते या उन्हनि मक़बरनि जे दीवारुनि ते या मस्जिदनि जे दीवारुनि ते जेका पेंटिंग या चिटसाली थियल आहे, फ्रेस्को पेंटिंग थियल आहे या म्यूरल्स आहिनि, याने वॉल पेंटिंग जंहिंखे चइजे, उहे तमामु वॾे पैमाने ते मां सम्झां थो त निहायत शाहूकार ख़ितो आहे काछो पेंटिंग जे हवाले सां। उन्हनि मक़बरनि में याने काछे जी तहज़ीब, काछे जे कल्चर, काछे जी सोशल लाइफ याने समाजी ज़िंदगी
ऐं सकाफ़ती ज़िंदगी जा उन में निशान या आसार मिलनि था। उहे जेकॾहिं छिनी खां वठी शदाद कोट ताईं याने कैबी देरे ताईं जेके मुक़बर आहिनि उन्हनि मुक़बरनि ते घोड़े सवारनि जूं तस्वीरूं, मल पहलवान जूं तस्वीरूं, रांदियुनि जूं तस्वीरूं, शिकार जूं तस्वीरूं, या जेके शाही उन दौर जा काफ़िला, उन्हनि काफ़िलनि जी अक्कासी थियल आहे फोटो माना पेंटिंग में मौजूदु आहिनि। प्यार कहाणियूं, ससी पुनू, लैला मजनू ऐं सुहिणी मेहार, मल महमूद, मेहर निगार ऐं ॿियनि जेके प्यार कहाणियुनि या रुमानवी दास्तान आहिनि उन्हनि जूं कहाणियूं चिटियल आहिनि। घोड़े सवारी चिटियल आहे, जंग जा मंज़र आहिनि। ख़ुदि मीर अलायार ख़ान टालपुर जे मुक़बरे ऐं मियां नसीर जे मुक़बरे में जंग जो मंज़र जेको चिटियल आहे, उहा जंग हक़ीक़त में हूअं त जंगूं क़दीम ज़माने खां लॻंदियूं आहियूं हिन ख़िते में, पर हिकिड़ी जंग जंहिंखे तारीख़दाननि खोर या खोड़ सॾियो आहे, पर मां उनखे टोड़ सॾियां थो, छाकाणि त गाज जे किनारे ते को बि खोर या खोड़ इलाइक़ो कोन्हे टोड़ जे इलाइक़े खां सवाइ। उन टोड़ में लॻल जंग उन वक़्त जे शहज़ा लाहौर ऐं मुल्तान जे गवर्नर मोहम्मद मुइज़ुद्दीन सिंध ते हमिलो कयो। गाढ़ी याने मौजूदा ख़ैरपुर नाथन शाह जे ॻोठु गाढ़ी जेको उन वक़्तु मियां नसीर जो मर्कज़ हो ऐं उनखां पोइ उनजे 1692 में उनजी वफ़ात खां पोइ उनजो पुटु मियां दीन मोहम्मद ऐं यार मोहम्मद हुआ। मियां दीन मोहम्मद गादी नशीन थियो त हुन ॾन न भरण जे करे उन ते हमिलो जंग लॻी हुई, हमिलो थियो हो। उन हमले खे मियां यार मोहम्मद जेको आहे सो मर्दानगी सां मुंहुं ॾिनो, जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि जा जेके आहिनि से वॾा जर्नैल मुआ हुआ, शहीद थिया हुआ या क़तलु थिया हुआ, जंहिंजे लाइ तुफ़तुल किराम लिखे थो त वॾी रतो छाण थी हुई। उन जंग जा मंज़र बि उन पेंटिंग में मिलनि था। इहा पेंटिंग या फ़िरेस्को चिटसाली जेका आहे उन में सब्जियूं, मच्छियूं याने गुल, ॿूटा, वण, उन खां अलावा जेके मेवात याने फ्रूट जंहिंखे चऊं उन्हनि जी चिटसाली थियल आहे। छाकाणि त तफ़सील आहे, मूं ख़ुदि उन ते किताबु इम्पल्स टू एडान लिखियो आहे जेको छपियो आहे। माना इन ते तफ़सील सां या उन खां अलावा जमेट्रिकल जेके डिज़ाइनूं आहिनि उहे डिज़ाइनूं बि हिन चिटसाली में मौजूदु आहिनि। त काछे जो इहो असासो जेको ख़ुदि मीर अलायार ख़ान टालपुर जे मुक़बरे में जिननि भूतनि जूं खेॾंदे रांदि कंदे या मल पहलवाननि जूं तस्वीरूं मिलनि थियूं, कुकुर वेढ़ाइण जूं तस्वीरूं मिलनि थियूं, शिकारनि निशान मिलनि था। मतिलबु चवण जो इहो आहे त पेंटिंग जो असासो बि टालपुर ऐं कलोड़ा दौर जो काछे में हिकु अहम तारीख़ी विरसो आहे जंहिंखे बचाइण जी बि ज़रूरत आहे। काछे में ज़रतश्ती दौर, ज़रतश्त बुनियादी तौरु ईरान दारा अवल जे दौर में ज़रतश्त हुनजो फ़िलासफ़र हो ऐं पोइ हुनखे नबी जो दर्जो ॾिनो वियो ऐं हुनजी फ़िलासफ़ी खे ज़रतश्ती पंहिंजो दर्स तदरीस जे हवाले सां, मज़हबी हवाले सां पंहिंजो मज़हब क़बूलु कयो। उन जा आसार बि ज़रतश्ती याने दारा अवल, उन खां पोइ सासानी दौर बि जेको रहियो आहे उहो बि जेको सो ज़रतश्त हुआ, ज़रतश्ती हुआ। हिते ज़रतश्त दौर जा ॿ आसार अहम आहिनि। हिकिड़ो गबरबंद, ॿियो जबलनि जी किनार सां वाही पांधी वटि जेको ख़ासि तौर ते रोमन जूं क़बरूं सॾिजे थो उहो, ऐं उनखां अलावा गबरबंद जेके बंदड़ नयूं आहिनि उन नयुनि खे आयल बंदनि खे गबरबंद सॾिजे थो। उन जा ॿ दलील आहिनि उन्हनि खे ज़रतश्ती आसार सॾण जा। हिकिड़ो याने उहे ॿ आसार याने हज़रत उमर जे दौर में जंग कादसिया में 636 या 37 ईस्वी में जॾहिं ईरान फ़तह थियो हो त उनखे मुस्लमान कयो थिए वियो त कुझु ज़रतश्तियुनि मज़हब इस्लाम क़बूल करण खां इनकार कयो त मुस्लमाननि उनखे गबर सॾियो। त नतीजे में ज़रतश्तियुनि पाण खे बहादीन सॾियो।
बहादीन यानी जंहिंजो मतिलबु फ्रेश मज़हब वारा, ताज़े मज़हब वारा, आला मज़हब वारा, ऐं गबर जो मतिलबु आहे नास्तिक, काफ़िर। यानी इहो वाही पांदी जे क़बरुनि में हिकिड़ो फ़िक्रो उकिरियल आहे। मुल्ला मोहम्मद राधो, कलमूद तराश, राज़ बिरादिया, इसहाक कोह तराश, परिया बहादीन। यानी मुल्ला मोहम्मद अखर उकरण वारो, इसहाक बहादीन बिरादरी यानी ज़रतश्ती जी हिकिड़ी बिरादरी यानी बिरादरी अॼु बि मौजूदु आहे, उन्हनि जो अॻुवान, उन्हनि जबल तराशीदण जो अॻुवान। इन मां असांखे ज़ाहिर मिले थो। उनखां पोइ जे खीरथर पहाड़ी सिलसिले में वाही पांदी जे ओलह में फायर टेम्पल जो जी उकर बि ज़ाहिर करे थी त हिते काछे जे मैदानी इलाइक़े में ख़ुदि ज़रतश्ती मज़हब जा आसार बि वॾे पैमाने ते मौजूदु आहिनि। उन करे आसारनि जी निस्बत सां काछो ज़रतश्ती मज़हब जे आसारनि जो उहो गढ़ रहियो आहे ऐं अॼु बि उहे आसार मौजूदु आहिनि।